मनु सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमाइन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी हुवल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिमी। अज 22 मई सन 2017 शाबानुल मुअज़्ज़म जी 26 जी रात कोट इब्राहिम महर में मंगी बिरादरी और इंडल साहब गर्जी सजी करे कुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो एहतमाम करायो है। मां ॻोठ जे समूरनि मुसलमाननि खे इश्क़ रसूल जे दावा करण वारनि खे गुज़ारिश कंदुसि त अॼोको प्रोग्राम कंहिंजे दिलि आज़ारी जे लाइ न रखियो वियो। सिर्फ़ ऐं सिर्फ़ ही सालियानो मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो रखियो वियो आहे। जेके दोस्त घरनि में आहिनि हेॾे होॾे उताकुल में उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिकिड़ो कलाक हिन रहमत ऐं बरकत वारे पिंडाल में अची करे वेहो। अॼु ॻोठ इब्राहिम महर जे ॻोठ जे वण जे पन जे मथां अल्लाह जी रहमत जो मींहुं वसी रहियो। ख़ासि करे मां पंहिंजी बिरादरी वारनि खे थो चवां, शेख बिरादरी, मां बि शेख आहियां, पंहिंजी क़ौम जे हिसाब सां तव्हांखे चवां थो त अचो अची करे अल्लाह जो क़ुरान ॿुधो। जिंदगी 4 ॾींहं, कल जेके हुया अॼु न आहिनि, जेके अॼु आहिनि सुभाणे न हूंदा। अहिड़ा मौक़ा क़िस्मत सां नसीब थींदा ऐं भाग वारनि। तंहिंजे करे मुंहिंजो सभिनी खे अर्ज़ा त अचो। कहिड़ी ख़बर मां तव्हां अॼोकी राति असांजी अलाह खे वणी वञे ऐं सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾे। मां सूरत ज़ुहा तिलावत कई आहे। साईं जन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में अल्लाह जे तौहीद जो ऐलान कियो। ग़रीबन ग़रीबन ईमान आंदो। साईं जन फरमायो जॾहिं क़यामत वेझी थींदी त मुंहिंजे दीन इस्लाम में रहंदा बि ग़रीब, क़ुरान जा वाइज़ कराइण वारा, क़ुरान जो खे ॿुधण वारा ऐं क़ुरान पाक जी ख़िदमत करण वारा ग़रीब। हिते अहिड़ो को माण्हू न आहे जेके 5,000 जहिड़े बि ज़मीन हुजे। ग़रीब आहिनि, हारी नारी, वधि वधि 2-3 जहिड़े। पाण फरमाए फतूबा लिल गुरबा, पाण फरमायूं ओ ग़रीबो यारो तव्हांखे मां मोहम्मद जी मुबारकत। छो त अमीरनि खां 500 साल पहिरियां ग़रीब जन्नत में अॻ में वेंदा। ग़रीबन ग़रीबन ईमान आंदो ऐं साईं जा मुखालिफ थी पिया वॾेरा। अबू जहल खान
शेबो खान, उत्बो खान ऐं मदीने जे मीर हचला खणी दुआ घुरी, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो इस्लाम ग़रीब, ये सब ग़रीब गुलाम। इन्हनि कलमो पढ़ियो अथई, मुंहिंजा अल्लाह मके में ॿ वॾा दलेर बि आहिनि, वॾेरा बि आहिनि, ॾाढा मुड़ुस बि आहिनि, इन ॿिन्ही मां मूंखे हिकिड़ो ॾे। तंहिंजी माना त अॼु बि जमात में कंहिं ॾाढे जो हुजणु ज़रूरी अथई। अल्लाह ॿिन्ही मां मूंखे हिकिड़ो ॾे, पर जेको तोखे वणे, हरू भरू नथो चवां त मूंखे अबू जहल ॾे या उमर ॾे। हिक जो नालो अमर बिन हशाम, ॿिए जो नालो उमर बिन ख़त्ताब। नबी साईं दुआ घुरी शाम जो, अल्लाह दिलनि जा राज़ तूं थो ॼाणे, मां चूंड मां अर्ज़ थो कयां, चूंड तूं कर। साईं दुआ घुरी सुबुह जो, उमर थो अचे हथ में तलवार, साहब चवंदासीं उमर थो अचे, पाण फरमाए पुट उमर नथो अचे, मां मोहम्मद जी दुआ जो जवाब थो अचे। जॾहिं हज़रत उमर कलमो पढ़ियो त अबू जहल वारनि जी चेल भॼी पई। अबू जहल त नबी सां वटि आयो, सचो नबी आहे, ॿुधाए त मुठ में छा आहे? सचो नबी तो पाण खे सॾाई, वण खे सॾु कर, गोह ॻाल्हावई, साईं सां गोह बि ॻाल्हायो, वण बि आयो, पत्थरनि बि कलमा पढ़िया, पोइ बि अबू जहल चइबो जादू न मञण वारो, इहे जादू। काफ़रनि खे वठी नबी साईं वटि आया, असांखे टिनि सुवालनि जा जवाब ॾे। यसअलूनका अनिर रूह, रूह छा आहे? ज़ुल्करनैन छा आहे? ऐं ॿार पंहिंजे पीउ मां जे मुंहुं छो ईंदा? मुझे मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोचो तो सुभाणे जिब्रील ईंदो, पोइ मां जिब्रील खां पुछंदुमि, छो त रब क़ुरान में फरमाए त वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा, काइनात वारो मुंहिंजो मोहम्मद पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो अथव, ज़बान मुंहिंजे मोहम्मद जी हूंदी आहे, पर कलाम मां अल्लाह जो हूंदो। साईं फरमाए सुभाणे अचिजो, साईं जो जिब्रील ईंदो, पुछंदुमि, रब ॿुधाईंदो। सुबह थी, पर नबी साईं को हिकिड़ा लफ़्ज़ रहिजी, कहिड़ा उहे तव्हांखे यादि? इंशाअल्लाह वारा लफ़्ज़। इंशाअल्लाह जी माना जीअं अल्लाह चाहे, जीअं अल्लाह जी मर्ज़ी। साईं जन को ये लफ़्ज़ रहिजी विया, सुभाणे 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 रोज़। हे मौलवी नारा ॿार आहियूं, हाणे निकिता था वञनि, हा न? अॻवान वेंदा त पोइ त तव्हां त वरी अॻे वेंदो न, 3-4 ईअं विया। राति हैदराबाद आसे, मौलाना रहीम साहब कासिमाबाद में जलसो हो, हुते सॼी राति 3 बजे वाइज़ ख़त्म थियो, राति सॼी राति निंड न कई, सॼो ॾींहुं बि सफ़र में उजागा, ॾींहुं राति गले रे असर। असां में कोई भी कमाल ना है, खुदा जो कसम है, यह कुरान जी बरकत है। तव्हां त सुभान अल्लाह भी ॾाढा था करे सघो, तव्हां भी थकल हो, हाणे होरिया होरिया मोटरसाइकिलनि खे काईंदा था वञनि। मौलवी ॿिया न, हाफ़िज़ हूंदा, तालिब हूंदा, जलसो विञाईंदा, इहे ॿिया न। तव्हां ॻणींदा वञो न, ॾिसो ईअं वेंदा, ॾाड़नि वारा, पटकन वारा इहे वेंदा, ॿिया वेचारा वेठा। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, साईं जन को इंशाअल्लाह जा लफ़्ज़ रहिजी विया, रब रहाया, ऐं रब दुनिया वारनि खे इशारो ॾिनो त मतां को चवे त हर कंहिंजी मर्ज़ी हलंदी आहे, मर्ज़ी न मीर जी, न पीर जी, न मुल्ला जी, न मौलवीअ जी, न कंहिं सहाबीअ जी, न कंहिं नबीअ जी,
हत्ता कि जंहिं मोहम्मद जे करे सॼो जहान ठाहियो अथमि मर्ज़ी उन जी बि न हलंदी मर्ज़ी मां अलाह जी जी जिब्रील न आहे ये जिम्मेदारी सां थो ॻाल्हि कयां गैर जिम्मेदारी सां न घणा ॾींहं न आयो 17 अबू जहल बकवास कद वदा का रब्बु का मोहम्मद के रब छॾे कावड़ जी अबू लहब जी ज़ाल उम्मे जमील जेका नबी साईं जी सकी चाची आहे नबी साईं जे मदरसे जे दरवाजे ते असां के मदरसा कढिया न त असां जे मदरसनि जो शुजरो कलीअ सां कली मिलायो कलीअ सां कली मिलायो कलीअ सां कली मिलायो वञी मक्के में उन मदरसे सां मिलंदी जंहिंजो नालो हो दारे अरकम जंहिं मदरसे जा पहिरियां शागिर्द हज़रत अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा वरजे कलीअ सां कली मिलाए मदीने हल त असहाब सुफ़ा थल्लो 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 अज भी मौजूद आहे अल्लाह तोखे जॾहिं उन्हें मोकिले न त हेॾो अम्मा आशा जो हुजरो अम्मा आशा हुजरे जे भरिसां अम्मा फातिमा जो हुजरो अलीअ जो हुजरो उन दरवाज़े खां साइड ते थल्लो ठहियो पियो आहे जिते 70 मुंहिंजे साईं जा ग़रीब मुसाफ़िर परे परे खां तालिब क़ुरान पढ़ण जे लाइ अची पेट सां पत्थर ॿधी मोहम्मद अरबी जे अॻियां गोॾा खोले मोहम्मद जो क़ुरान पढ़ंदा दरवाजे ते बि चवे थी ओ मोहम्मद अलाह छॾे वई न काथे अथई पाण खे नबी थो सलाई ॾाढो मुंहिंजे मिठे मोहम्मद खे ॾुख थियो माई लफ़्ज़ छो चयो साईं हथ लखणी दुआ करी पर निमाणा लफ़्ज़ रब खे चयो न सुभान अल्लाह साईं दुआ करो पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया रहमत वारे नबी चयो मुंहिंजा मौला मां मके पाक में तुंहिंजी तौहीद जो ऐलान कयो माण्हुनि मांखे चयो त चरियो आहे कंहिं चयो त मजनून आहे मके जे मुशरिकनि मांखे चयो त शाइर आहे ओ मुंहिंजा मौला मां मके में तुंहिंजी तौहीद बयान कई मके वारा दुश्मन बणिजी विया यासर खे शहीद कयो मां बर्दाश्त कयो मांखे चरियो चयो मां बर्दाश्त कयो बीबी सुमैया के बाद कयो मां बर्दाश्त कयो बिलाल के तीरे तीरे सुमारे करे सीने ते पत्थर रखियो मां बर्दाश्त कयो ओ मुंहिंजा मौला मां काबतुल्लाह में तुझी नमाज पियो पढ़ा उठ जो ओझो खड़ी करे मुझे मथा रखियो मां बर्दाश्त कयो ओ मुंहिंजा मौला मां हीअ ॻाल्हि बर्दाश्त नथो कयां जो चवंदा त कद वदा का रब्बु मोहम्मद के रब छॾे वियो इहा ॻाल्हि मां बर्दाश्त नथो कयां अल्लाह मां त गान में वेही करे तुझी इबादत पियो कयां इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ वारी तार तो गंढी हाणे इहा कीअं टुटंदी अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे मोहम्मद करीम ॾे क़ुरान खणी वञ मुंहिंजे मोहम्मद करीम खे दिलदारी ॾे अल्लाह फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा रब तो फरमाए मुंहिंजा मोहम्मद कसम मांखे चिमकंदड़ ॾींहं जो सुबुह थी थिए ॾाढा जन घरां निकिरी करे मके जे दर दर ते वञी करे मुंहिंजी तौहीद जो बयान करे माण्हू मेणा था ॼणी माण्हू चरियो था चवनि माण्हू मजनून था चवनि तभी मुंहिंजी तौहीद ॿुधाइण खां पोइ ते नथो अटे सॼो ॾींहुं मके जे दर दर ते हिक माण्हूअ जे दर ते 100 दफ़ा थो वञे राति थी थिए सोना तूं सॼे ॾींहं जो थकावल राति थी अचे वल्लैलि इज़ा सजा कसम मांखे न कारी राति जो मुंहिंजो मोहम्मद सुतो पियो आहे निंड पियो आहे थकंदो भॼे रब तो फरमाए वद्दुहा कसम मांखे वही अचण जो वही थी अचे त रोशनी थी थिए वल्लैलि इज़ा सजा ओ मुंहिंजा मोहम्मद
जने वही बंद थी वही ऊदे दी थी वजे कसम वही जे बंद थियण जो मौलाना थानवी अक़दस रहमहुल्लाह फरमायो इन माना ये कई वद्दुहा वल्लैली इज़ा सजा ओ मुजा मिठा मोहम्मद कसम मा रब करीम के तो मोहम्मद करीम जे रोशन चमकंदड़ चेहरे जो सुभान अल्लाह इंदा कयो जन पेशावर को पंदा आयो मां ताके मुंड में बुधाम तो मां थकला हाजी नूर मोहम्मद बेचारे बस कया हाने भी चोमास जे करे सोसाइटी ताई इंदे ताई दो महीने दा मोटा है तो मां रास्ता बोलजी ता जो वकल वड़ा माके समझ में नथा ते सुभान अल्लाह न चंदो तो मां हाने जल्दी बस कर वल्लुहा कसमा तुझे चेहरे जो वल्लैल इज़ा सजा तुझे कारण जुल्फन अल्लाह सुना कसमा मुके तुझे चेहरे कसमा तुझे कारण जुल्फन जो मा वद्दाका रब्बुका वमा कला ओ मुझा महबूब मां तुझे चेहरे जो कसम खणी करे चवाए तो न कावड़ो आया न मुंह मोड़ो थमाए न नाराज थियो आया भला बुधा त सही तुझो चेहरो भी को छडण जेड़ो तुझो अखियूं भी के छडण जेड़ो न तुझे अखियुनि जो बयान मां कुरान में कयो वला तअदु आईना का अनहुम मा ज़ागल बसर वमा तगा तुझा चपड़ा भी के छडण जेड़ान जा जो बयान कुरान में कयो वलिसान व शफतैन सोना तुझो चेहरो मान छडो तोखे मान छडो तोखा मां मुंह न मोड़ो सोना मां तोखा नाराज न आया वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना तुझे लाइ त दुनिया का आखिरत बेहतर पहली जिंदगी का पोई जिंदगी बेहतर आलम अरवाह में हुजण बेहतर हो पर अम्मा जे पेट में अचण अइया बेहतर अम्मा जे पेट खां बाहर अचण अइया बेहतर तुझी विलादत खां तुझी बचपन बेहतर बचपन में जवानी अइया बेहतर जवानी में सोना शादी करण अइया बेहतर ओ मुझा दिलबर जवानी में मुझा महबूब ग़ार में वेही करे मुझी इबादत करण अइया बेहतर ओ मुझा दिलबर ग़ार जे अंदर वही जो नाज़िल थियण तोखे नुबुवत मिलण अइया बेहतर मक्के जे दर दर ते वञी करे सोना मुझी तौहीद बयान कर अइया बेहतर थई वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला पहली जिंदगी का सोना तुझी पोई जिंदगी बेहतर अल्लाह फरमा तो मुझा दिलबर तुझो मक्के में तौहीद बयान कर अइया बेहतर पर मक्को सरे करे मदीने वञण अइया बेहतर थई चौन सुभान अल्लाह हत्ता युरद्दु इला अर्ज़लिल उम्र मानू जे पोते थींदो आ ती उम्र घट भी दी हर शे खत्म अखियूं कन नक हथ पैर पर मुझा मोहम्मद जी तू पोते थींदो थो वनी ती तुझो शान अफजल थींदो थो वनी सो तू वधंदो तो जी मथे जी पोते ती मथे बचपन में बचपन ही जवानी अइया तुझी बेहतर शादी तुझी अइया बेहतर पर मदीने में जरे आए वरी बदर में तलवार खणी निकते इहो अइया बेहतर ओहद में अचण अइया बेहतर हुनैन में अचण अइया बेहतर खंदक में अचण अइया बेहतर सुलह हुदैबी में अचण अइया बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना तुझो मक्की फतह या बेहतर पर मुझा दिलबर दुनिया छड़े करे बुरको मटाए करे कब्र में वञण अइया बेहतर थई ओ मुझा सोहना जरे क़यामत कायम थींदी सभिनी खां पहिरियां पहिरियां पंहिंजी कब्र मां तुझो उथण अइया बेहतर ओ मुझा दिलबर वरी सभिनी जे लाइ शफ़ाअत जो सजदो ॾियण अइया बेहतर सोना हौज़े कौसर ते बिही करे पंहिंजी उम्मत के सुञाणे करे हौज़े कौसर मां सोन जा प्याला भरे करे प्यारण अइया बेहतर थई साईं फरमा क़यामत जे ॾियारे अल्लाहुम्मा मुहम्मद के हौज़े कौसर अता कर जंहिंजी पाड़ जन्नत में ऐं जंहिंजो किनारो महशर जे मैदान प्याला हूंदा वो दोस्तो
सोने जा चमकंदा मां मोहम्मद एकड़े तख्त ते वेठो हुंदुस चारई यार कुंडन का बीठा हुंदा हेडा अबू बकर हेडा उमर हेडा उस्मान हेडा अली उए भरींदा दींदा वींदा मां मोहम्मद सदे पंजन हथन सां प्यारीदो वींदो इब्राहिम महाराज जे गोठ वारो खुदा जी ज़ात जो कसम क़यामत जे ॾियारे मिठड़े मोहम्मद जे पाक हथल मुबारक जी प्याली नसीब थी वई जमीन टामे जी सिज नेज़ दे मानू पाजे पगन में पिया बुॾंदा पर तोखे जे मिली वई प्याली तो इंशाअल्लाह मिलंदी त पोइ जन्नत में दाखिल थियण ताईं भली 50,000 साल जो ॾींहुं हुजे तोखे उञ न लॻंदी अदा उञ छो लॻे उन प्याले खे त हथड़ा मदीने जे मीर जा लॻंदा चो सुभान अल्लाह सोना हौज़े कौसर ते उम्मत के हौज़े कौसर मां पानी प्यारे अया वरी मीज़ान ते तुझे उम्मत जा अमल तुरंदो उते भी करे पांजी उम्मत जी बख्शिश करना या बेहतर थई उम्मत जा अमल तुरंदो मदीने जे मीर फरमायो मां वनी उते हासकार बींदुम उम्मत जा अमल तुरंदो जे ज़रिया पुरजी थोड़ी खुटी पई अल्लाह कावड़ मां दिसंदुस छो खुटाए आए मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद रबी उते बीठो हुंदुम अल्लाह पाक जी नजर मुझे चेहरे ते पवंदी रब मुझे चेहरे के ॾिसी करे चवंदो अरे ॾाढा तोखे मोचड़ा हणा पर हलियो वञ जन्नत में मुझो महबूब मुझे साम्हूं बीठो सोना इतो उम्मत के चढ़ाए करे जन्नत में वठी वञण अया बेहतर थई पर मुझा मोहम्मद जन्नत में तोखे मकाम महमूद मिलंदो उहो सब खां बेहतर आहे मूंखे तुंहिंजे चेहरे जो कसम मां तोखे न छॾियो काफरनि जे बकवास से सोना दुख थो करी रोई तो अतरा करी चे तो अल्लाह काफर चंदा त कद वदा कर रब का मोहम्मद के रब छदे वियो न मुझा महबूब मुखे तुझे कारण जुल्फन जो कसम अंबरीन तुझा वार तुझो चेहरो चमकदल जेको मां ठायो इन जो कसम खणी चवां तो त महबूब वला सौफ चो सुभान अल्लाह निंड न कयो कुराला निंड दा कनी हां कुराला ये प्या दई जण चौकी नी नजर आती कुराला जंगा कब्र में तहां त जागो न हां तहां त जो तो संजणे ट्रेपरी दिया वला सौफ जो सुभान अल्लाह वला सौफ ए लफ्ज त बुध वला सौफ युती का रब्बुका फतरज़ा मुझा मोहम्मद क़यामत में एडो ॾींदो मां जो राज़ी थी पवंदो तू पाण चवंदे बस मौला अल्लाह अल्लाह ओ मुझा सोना ये त क़यामत जी ॻाल्हि थी हले पर दुनिया जे अंदर आओ मुझा महबूब जीअं तो चयो ये मां कयो मां छा न कयो तो हथ कया काबे जे कारे में थवीजी मां तोखे उमर ॾिनो हो तो हथ कया मां मींहुं वसायो तो इशारो कयो मां चंड ब टुकड़ा कयो तो इशारो कयो जुड़ जुदा थियो तो हथ कया असां तुझे हथन के ॾिसी करे अबू हुरैरो खरी न बोदो उन जी मां के सां कलमो ॾिनो सो ओ मुझा दिलबर अया बि ॻाल्हि ॿुधाया पक्की ॻाल्हि मुझा दिलबर तव्हां निमाज़ पिया पढ़ो मदीने में असां जो आग्रह हो बैतुल मुक़द्दस रे मुंह के नमाज पढ़ो पढ़ंदे एकड़े दफे तव्हां नमाज पिया पढ़ो बरकातूं बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़ी मुझा महबूब जरे 3 रकात में उठो तव्हां जे दिल में ख्याल आयो जे करो तो अबे इब्राहिम वारे चार बैतुल्लाह ने मुंह करे नमाज पढ़ो अल्लाह अल्लाह रब तो फरमाए सोना तव्हां 3 रकात में उठी करे तव्हां पांजो चेहरो आसमान दे कयो हो आसमान दे वजह कफिस समाए अल्लाह तो फरमाए कद नरा तकल्लुब वजह कफिस समाए वलनुवल्लियन्नका क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम
अदा सुभान अल्लाह ॾाढा नथा चओ तव्हां 12 वांगुरु वेठा हो 12 आया न थिया ए 12 वांगुरु से 12 माण्हू ई वेंदो 12 बजे वाइज ये तो ये सकरात वाले मथा यासीन पढ़ना मरे न उठे कादर नारा अल्लाह तो जिस बुध मां अल्लाह जो महबूब सा प्यार मां अल्लाह जो महबूब सा प्यार हबीब सा नबी जो शान तो बयान क्या मुझे चैलेंज जेकी इश्क रसूल जी दावा था कन जेके असा के चवंदा गुस्ताख रसूल के वठी अचो मोहम्मद जो शान कुरान में बयान कयो तहां कयो या अब्दुल जब्बार के दियो माके पक्का तमा 4 कलाक हला कुरान में मिठे मोहम्मद जो शान खुटंदो ही पक्का यकीन असा के उस्ताद ने कुरान पढ़ायो असा कुरान दिठो तवज्जो कयो बेंजे चवण ते न हलो मता मानू तवा के भुलाइन यार नबी के न मनीदान ए पीरन के न मनीदान ए इमामन के न मनीदान ए मौला अली के न मनीदान ए हुसैन करबला वारे जा दुश्मनन ना 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 गलत गलत कूड़ तजे चलते न लग जाए खुदा जी सा जो कसम बावजू में दो ए ता जो वडो कुरान ए तो कुरान बरोचन वडो दुआ पर महरन की रखियो ए ते हिन शेखन की रखियो तायो तवज्जो कयो हिन वडे कुरान के मां मथे ते खणी करे चवा तो खुदा जी सा जो कसम असा पीरन के फकीरन के इमामन के वलियन के इमाम हुसैन के मौला अली के खुदा जी सा जो कसम मनी दास पके हो पर दुख ही सुख में कुरान चयो आ त घुरदा हिक रब खां घुरनो कंगा नारो है तो दोती है ॾाढो उही भी नारो है अचो मां मदीने जे मीर जो शान बयान क्या जो मोहम्मद जो शान वधे इब्राहिम महर जे गोठ जे मुसलमान जो ईमान वधे तवज्जो कयो अल्लाह अकबर वला सौफ अल्लाह तो फरमाए सोना जरे तवा आसमान दे चेहरो कयो मां रब तुझे चेहरे के दिठो कद नरा असा दिठो से तुझे दिल में ख्याल हो बैतुल्लाह दे मुकरे नमाज पढ़ मुजा दिल पर असा ते बिन रकातुन जो इंतजार न कयो से त बरकातु पूरी करे त पो महबूब राजी कहूं ना 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 ओ मुजा दिल पर उन वक्त में मां जिब्रील के चयो जिब्रील वञो ओ मुझे दिल पर नबी जो ख्याल बैतुल्लाह दे थी पयो मां बैतुल्लाह ने मुकरे नमाज पढ़ रब तो फरमाया जिब्रील वञो वनी मुझे मोहम्मद करीम के नमाज में ही बाह का वठी करे फिर बैतुल्लाह ने करे सब जो मोहम्मद राजी थी पे नारे तकबीर शान मुस्तफा कद नारा हां चलो सुभान अल्लाह वला सौफ युतीक रब्बुक फतरवा गला गला अदवाइज तू कर तो मां कंदुस समझ में गाल तले दी समझ में दोस्तों गाल तले चलो मौलवी में तो यूं ने कब्रिस्तान में फायदा कोने वला सौफ बुदो आदम का पुछ भजंदो दो वते जन्नत मानिक तो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन पढ़े तो छागल के तो रब राजी थे मौला राजी थे अल्लाह राजी थे नूह पत्थर लगई सजो पुर जीवे वरी भी तौहीद थे तो रब राजी थे मूसा तू लडी दो वते छागल बनी इस्राइल जा ईसा वठंदो दो वते जवाब मिलंदो रब राजी थे यूसुफ
तो के मिस्र जे सोहन मान सदको हलिया तू ओने नवे जेल पसंद कई के तो जेल में वना रब राजी थे जहमी नबी का पुछन तो रब राजी थे इब्राहिम बाग में तो वने छा गाल के तो रब राजी थे ईसा तो चवे रब राजी थे नव तवज्जो करो अजबू बकर नांग जा डंग दो सहे छा गाल के तो रब राजी थे उमर रब राजी थे उस्मान दे खबर हे माल सजो मोहम्मद जे दीन जे मथा दो घोर के तो रब राजी थे ओ मौला अली तूने हवाल 24 कलाक मस्जिद में जे तो रब राजी थे हुसैन तो का रब राजी मोहम्मद के जन्नत जे जवान जे सरदार जी पग पारायो छो तो करबला में वने शहजादा को है चवे तो राजी आ पर डबल में राजी थे अकबर ड्यांस असगर ड्यांस पंजी जान ड्यांस नाने मोहम्मद जे उम्मत कुरान पहुंचायोस राजी में राजी थी पीरान पीर रमजान में 60 खत्मा कुरान जा 40 साल ईशा जे वुजू सा सुबह जी नमाज छा गाला जे तो रब राजी थे कलंदर जे तो रब राजी थे बेटाई जे रब राजी थे सब पीर फकीर वली चवंदा रब राजी थे ए मदरसन में वन आलम वेठा ने तदन सा बद छा गाला 5000 दे वेठा छा गाला चवंदा कुरान पढ़ायो बच्चन के रब राजी थे एने रात सफर छा गाला रब राजी थे इब्राहिम महर जे गोठ वारन को पूछो छा मकसद ए तहां जलसा कयान ए भट कया तव ए जमात घुराई तव ए इको साउंड घुरायो तव जवाब न दो रब राजी थे रब राजी थे मां तहां का पूछां तो घर छो छडे आया हो इते रात धा दी थे अया बैठा हो तहां भी जवाब ली दो रब राजी थे अल्लाह 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 हाय क़यामत वाले ध्यान रब चवंदो मुझे मोहम्मद राजी थे मुझे मोहम्मद वला सौफ युतीका रब्बुका फतरदा सोना नींदो माए राजी थी पहुंचे अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह कुछ दो महबूब किया सी थीने से पूछे तो सोना मोहम्मद अल्लाह तो जे राजी कनो मास इनायत में ता राजी किए थी दो इब्राहिम महरवारो वधन महरवारो शहीदन महरवारो इलाके जा गैरतमंद मुसलमानो खुदा जी जो कसम मदीने जे मीर चयो जेसी ताईं भी हिकड़ो भी कलमे वारो जन्नत के वजन का बचियो राजी न थींदो मां जेसी ताईं सजी उम्मत जन्नत में न मोकिले नारे तकबीर शान मुस्तफा अल्लाह तो चे सोना मुखे तुझे चेहरे जो कसम मां तो छड्यो आ मां तो उन वक्त भी तुझे नुबुवत जा नारा आया जो न जमीन ही न आसमान नबी जे अग्या मां तो मोहम्मद जे नुबुवत जा नारा रब पाण आया त नबी कलो मां पर मुझे मोहम्मद के मनी एडो मोहम्मद शान वा नजर तक रहे सजी अफलाक सहिया उन सोने जे कर हे पानी में मजो खीर में मजो चाय में मजो गुलन में खुशबू माखी मिठी सब मिठे मोहम्मद जे करे चवना सुभान अल्लाह हदीस में तो अचे सजो जहान पैदा कया न कया तुझो पैदा कर जो इरादो हो सब तुझे करे पैदा कय में ओ मुझा मोहम्मद तोखे पैदा करे मां रब भी जाहिर थी पयो में ये पैदा ही न कया त की खबर पैदा रब छाए साईं रहमतुल्लाह हां तो सुभान अल्लाह गलती न कर राजी कर दो मां काफर जे बकवास दुख तो कर ठीक दिलदारी मिली भाई हाने तो थोड़ा याद ॾियारे से हाने अगदी अलमी अजिदक यतीम फआवा मुझा मोहम्मद असां त तोखे उन टाइम भी न छॾियोसि जॾहिं सोना
तुझी अम्मा तो के छॾे वई मदीने जो मीर अम्मा जे पेट में हो अबो जेको आ वफात करे वयो अल्लाह अल्लाह मुझो मोहम्मद जाओ अम्मा वेचारी गरीब घर में दिए में तेल विझण जा पैसा न मायूं मके में बार खणण आयो जेका भी अचे भी यतीम समझंदी हलंदी भी वने अम्मा आमना वेठी अबो कोने हलंदियूं वयूं अम्मा हलीमा पाण बीमार ॾाढी डुबली बार ता चवंदा माई ॾाढी देर कई हिते वॾेरनि जा ॿार खजी वियो हिकिड़ो गौर जेके कंहिं माईअ खयो कोन अम्मा हलीमा आई दरवाजे ते बीठी दरवाजो खड़कायई अंदरां आवाज़ आयो केर अम्मा मुझो नालो हलीमा अम्मा मां सादीअ कबीले जी आया असांजे मुल्क में ॾुकर पयो अम्मा आयम त को बच्चो खणी वञा पालिया खीर पियारिया त पैसा मिलंदा रोज़ी जो मसलो हल थींदो अम्मा दी चवेसि अदी हलीमा बच्चो त आहे अबो कोनेसि अम्मा जे अबो कोने त तूं त ॾींदी अदी मां छा ॾींदी मां गरीब मिस्कीन अम्मा हलीमा दी चवे चलो दर त खोल बच्चे खे त ॾिसां ज़ियारत त कयां चेहरो त ॾिसां दरवाजो खुली वियो जीअं जो आई अंदर खुशबू हुई नबीअ जो घर सॼो बहके पियो आमना खे भी चवे हलीमा ओ आमना तू दी चए गरीब तुझे घर बेड़ी खुशबू कैसरे किसरा जे बादशाह जे महलातुन में ना अदीना ना ए मुझे बच्चे जी खुशबू थई जंजो नालो मोहम्मद अम्मा दी फरमाए देखो तवज्जो कजाए ओ इब्राहिम महाराज जे गोठ जा मुसलमान मदीने जे मीर जे वसो हवारे चेहरे दे अच्छी यमनी चादर पई अम्मा आमना आई अम्मा हलीमा कदमन का बीठी ये चेहरे ता कपड़ो जो हटायो अम्मा दी फरमाए मुझी नजर मोहम्मद जे चेहरे ते भई मां चम त बच्चो निंड पयो हो पर ना ना निंड न पयो हो मां ॾिठो चेहरे खे मुझे दिमाग के चक्कर अची वियो जिंदगी मेलो सुनो बार मां न ॾिठो हो अम्मा दी फरमाए मां ॾिठो बच्चो भी निंड न पयो हो उहो भी जागे पयो उन जी नजर में हंद न हुई अम्मा हलीमा जे चेहरे के ॾिसी मोहम्मद मुर्की पयो हो ॾिसी अम्मा हलीमा बेहोश थी अमना रुपयो भी न मोहम्मद ने त खणी वञा थोरो तवज्जो कर मैं तुझे अखियुनि मां गोढ़ा कढा ये खणी मुझे साईं ये हुजूर जो शान देवबंद ने बयान किया हां देवबंद किताबन में लिखियो थोरो तवज्जो कर साईं के खणी आमना के आमना हलीमा की दिली हलीमा हे मुझे पुत्र खणी दिनो में पर शर्त हिकड़ो थी केड़ो इन शर्त ते थी जाए जरे मुझो पुत्र घुमण जेड़ो थे त वठी अच जाए जरे घुमण बुध बुध जिन उर्ते कर दुखियो बर्दाश्त कर छो तन जो बाबो वयो हो वापार ते मोहम्मद पेट में हो वठी अच जाएस पी जी कब्र ॾेखारी दी मास वठी अच जाएस हिन जो पी वयो हो वापार ते माखे चयो आमना मां मोटंदुमि जने मुझे अचण जो बुधी इंतजार भी कजाए मुझे दरवाजे ते भी मुझो इस्तकबाल कजाए जने काफिला मोटा अम्मा दी फरमाए मां घर के बुहारी दी मां कपड़ा तब्दील किया मोहम्मद पेट में हो फरमाए दी काफिला आयो मुर्स चयो आमिना मुझो इस्तकबाल कर जाए मां दरवाजे ते बीठम बिया मर्द आया मुझो मर्द ना आयो भी इंतजार कयो में मुझो मुर्द ना आयो मां पुछम छा गल चयो हलामिना तुझो मुर्स मदीने का बाहर बीमार थी पयो रस्ते में वफात करे वयो उते दफन करे आया चवे थी मुझे पुत्र के वठी अच जाए घुमण जेड़ो थे मां पुत्र के मोहम्मद के पंहिंजे पी जी कब्र ॾेखारींदम अल्लाह अल्लाह तवज्जो कजो जरे मुझो साईं घुमण जेड़ो थो 6 साल उम्र थी अम्मा हलीमा वठी आई आमना मां तुझे चवण जे मुताबिक तुझो पुत्र घुमई थो अम्मा दी चए ॾाढो भलो ओ उम्मे ऐमन यार थी हिक बानी ही उम्मे ऐमन यार थी मोहम्मद
मोहम्मद के तैयारी करो। अम्मा आमना उम्मे ऐमन ननड़ो मोहम्मद हेठन दो काफिलो मक्के मां निकतो जरे निकतो अब्दुल मुझे साईं जो डाडो तो ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चवेस अम्मड़े जी मुझा बाबा अमर का दे थी मोहम्मद के वर्तियों वने अब अम्मा पंजे पी जी कब्र देखण थी वञास अम्मा मोहम्मद जी पार थई आओ मुझा बाबा मां वठी दी मौस हलंदे हलंदे मुझे से फरमा मशन सालन जो मुझी अम्मा अबे जे कब्र ते पहुंचण सां शादी चवे अस्सलाम वालेकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर ए मुझा सरताज मुझा सलाम कबूल कर ए मुझा आका मुझा सलाम कबूल कर तो चयो हो मां मोटी इंदुम इंतजार कजा ॾाढो इंतजार कयुमि तू ना अब्दुल्ला तुझी अमानत मुझे पेट में ही तोखे पुट जाओ जंहिंजो नालो मां मोहम्मद रखियो घुमण जहिड़ो थियो तुझे कब्र जे मथां भी तोखे सलाम थो चए कब्र मां त निकिरी अब्दुल्ला कब्र मां निकिरी ॾिसर तोखे केॾो सुहिणो पुट ॾिनो उथी मोहम्मद जूं अखियूं त ॾिस छो न अखियूं सुहिणियूं हुजनि क़ुरान बयान कयो वला ता दुआइना कान हो मोहम्मद उथी ओ अब्दुल्ला उथी मोहम्मद जा चप त ॾिस सोन मोहम्मद जा चप सुहिणा हुजनि क़ुरान तारीफ़ कई वलिसान व शफ़तैन ओ अब्दुल्ला उथी पंहिंजे पुट जूं अखियूं ॾिस नेण ॾिस नक ॾिसेस चपड़ा ॾिसेस चेहरो ॾिसेस चंड भी ॾिसी करे शकीदो थे उथी अब्दुल्ला उथी वो मोहम्मद भी थो नबी फरमाए मुझी अम्मा रोए पई भाकुर वञी अम्मा के विधुम मां भी रोई वेठुम अम्मा चुमी ॾेई चयो मोहम्मद अचो हलो तुझो बाबो ॾे वियो जितां कोई न मोटो हलंदे हलंदे अब वाजा ते मुझी अम्मा आई अम्मा मांखे चयो मुझे साईं जी अम्मा जी उम्र 17 साल हुई का कुरानी कान ही 17 साल जी अम्मा चवे दियो पुत्र मोहम्मद वेझो ता भाकुर दबा मां अम्मा सां चुमड़ी पयमि अम्मा चपन ते चुमियूं भी ॾे अम्मा अखियुनि ते चुमियूं भी ॾे अम्मा निरल ते चुमियूं भी ॾे अम्मा अॼु प्यार जो अंदाज़ निरालो छा ॻाल्हि अम्मा चुमियूं ॾींदे ॾींदे मांखे चवे थी पुट अचो मां तो मां स्कूल आया कहिड़ी ख़बर मतां तुंहिंजी अम्मा तोखे न मिले मतां तुंहिंजी अम्मा तोखां मोकिलाए वञे साईं फरमायो अम्मा भाकुर पाईंदे 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 चुमियूं ॾींदे मूंसां प्यार कंदे कंदे मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई इब्राहिम वारो इन जो अब्बो वफ़ात करे ॾिठई कान अम्मा 6 साल में बयाबान जंगल में छॾे वियसि इन जहिड़ो यतीम इन जहिड़ो यतीम केरु अल्लाह तो चए सोना यतीम खां हर को बेज़ार यतीम के कोई भी गल न लाइंदो सोना यतीम जे माल के माण्हू ताड़ींदा आहिनि हर को भॼंदो आहे अल्लाह फरमायो अलम यजिदिक चो न सुभान अल्लाह मोहब्बत सां चो न सुभान अल्लाह अलम यजिदिक यतीमा वावा 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 ओ मुझा मोहम्मद यतीम है परवश कई मार वडे थे वडेरन के परे करे रहसन के परे करे ताज रखियो मार सिर तुझे दे सरदारी दो मुझा मोहम्मद नुबुवतनी मार मुझा मोहम्मद मेरा जो करायो मार जन्नत सिंगारम तुझे करे यतीम जो यार थो अचे मुझो महबूब थो अचे जहन्नम के ताला हणायम बंद करे मुझो हबीब थो अचे जिब्रील जी रब्बे जलील वञो नबियन के चो हलो बैतुल मुक़द्दस में कतारा बदी भी हो मरहबा मरहबा चो मुझो हबीब थो अचे जिब्रील जी रब्बे जलील वञो मुझे महबूब ने वञो जन्नत मां सवारी काए वञो अल्लाह फरमायो महबूबा सवारी मोकली मां बुराक मोकलियो मां 70,000 नूरानी मलक तुझे दरवाजे ते आयो
मुझा हबीब तू निंड पे तुझे उठान दे ला जिब्रील मुखे चयो मौला तुझो हबीब निंड पयो किया उठारियोस या रसूल अल्लाह उठी फरमाई ना ना या मोहम्मद उठी फरमाई ना ना ये सदकन गुस्ताखन में हले हुई ने मुझा मौला तुझे हबीब के किया उठारा बाकी अदब से कर रब फरमाए जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार जहदे वयो नूरन नारन आबिन खाकिन अरशन फरशन जो सरदार वंज पंजा गल खणी वंज मुझे महबूब मुझे हबीब जे यतीम जे यार कायना जे सरदार जे पैरन ते चुमी दे सोहना जिब्रील तुझे पैरन ते चुमी नी पंजा गल लगाए तू उठ सवारी आयल ही चढ़ी बैठे बैतुल मुकद्दस में होना मदीनो घुमायो माए होना बैतुल्लाह में घुमायो माए होना दूर सीना देखारी माए हलंदे जिब्रील तोखे वठी आए सवा लख नबी तुझे इंतजार में जिया जो पहुंचे उठी बीठा चवन लगा मरहबा 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 भली आए साईं अल्लाह जा हबीब असा जा भाव साले भली आए सोहना आजान जिब्रील ने हुनने बुधी हाले वल जा नबी अशहदु अन्न आदम सफीउल्लाह जो मासना च जाए अशहदु अन्न मूसा कलीमुल्लाह ने चई ईसा रूहुल्लाह ने चई ता अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सवा लख नबियन भी भेरो देनो इमामत कराई मां पो मथे खणायो पो कुछ सैर कराया मां जन्नत देखारी मां जहन्नम जा नजारा कराया मां मुजा महबूब पहरो आसमान बेटो चौथो पंजो छहो सतो ओ मुजा दिलबर सिजने अर्श मुअल्ला ते तू पान जुती बोलाई मां चयो मां तन्ना सोहना जुती न ल जुती सूदो मूसा के ता हकल कई हम तूर दे फखला न लईक इन्नक बिल वादिल मुकद्दस तुआ जुती लो वादी मुकद्दस तू तो भलो है तू पान पे जुती लाए मां हकल कई मां न सोहना न हबीब न यतीमन जा यार ओ मुजा यार ओ मुजा महबूब ओ मुजा हबीब जुती सूदो तुझी जुती मुझे अर्श के लगे सिदरतुल मुंतहा पे जिब्रील भी मोकलाई मोहम्मद रफरोकली मैं मुत्तकीन अला रफरफिन खुदरी व अबकरीन हिसान मथे आए लाहुतला मकान जिथे कोई ना आए आदम का ईसा तक कोई भी ना आए जिब्रील भी ना आए हबीब तो के घोराए में मथे घोराए में सद कयामा उदन या मोहम्मद वे जो मुजा मोहम्मद उदन या अहमद वे जो मुजा अहमद उदन या खैरुल बरी वे जो असमुरी मखलूक भला मथे घुराए माए वकान काब कौसैन औ अदना सुम्मत नाफत दल्ला वकान काब कौसैन औ अदना वे जो के माए दीदार भी कराया माए त कचहरी भी कई माए सोना मुखे कसम तुले चेहरे जो मत का नाराज काते मा वद्दा का रब्बुक मा कला सोना मन छड़ियो है नाराज थियो मैं तो के मथे घुराए कचहरियों भी कई मां त मां पांजो दीदार भी करायो हां ववजदक वालन वहदा चो सुभान अल्लाह अया तो जैसे अया थोड़ो तो जाए सोहना अनवाकुफ है मा शरीयत नी मां अनवाकुफ है मा रस्तो निनो मां हदीस में अचे तो रिवायात में साईं जन 8 सालन जा 8 मके का निकता तो जबल घूमी अचा घुमदे मुझे साईं के वापसी जो रस्तो भूलजी विया मके राय केड़ो रस्तो तो वने अल्लाह फरमायो सोहना उम्र नंढी आई 8 साल याद थई या मां याद जा रहा है बुध भला मुझा महबूब जबलन में बैठो रहे को अचे तरस तो पूछास ओ जो तो अबू जहल आयो घोड़े थे तो का पूछी मोहम्मद हेडे काडे आयो तो चयो आयो हम जबल घुमण रस्तो मके जो न थो लबे अबू जहल तो के चयो अच त खणी हलाए तू दौड़ंदो आए अबू जहल तो के घोड़े ते पांजे
के पोया विहार असा घोड़े के चयो घोड़ा नहल जाए नहल जाए नहल जाए वस कयई अबू जहल जो घोड़ो न पे हले ओ मुजा हबीब ओ दिलबर ओ आमिना जलाल ओ कायना जा सरदार असा अबू जहल जे घोड़े के पान झलियोसि इशारतन समझायोसि अबू जहल इन सुहिणे चेहरे वारे के पंहिंजे पोयां कीअं तो विहारे जेसी तैन के पंहिंजो अॻवान न कंदो तुझो घोड़ो न हलंदो जेसी तैन के पंहिंजो अॻवान न मञींदो तुझे जिंदगी जो सफ़र सही न हलंदो जेसी ताईं के पंहिंजो आका न मञींदे पंहिंजो रहबर न मञींदे तुझी कब्र सिधी न थींदी तुझो महशर सिधो न थींदो अबू जहल जेसी ताईं इन मुंहिंजे हबीब सुहिणे चेहरे वारे सां मोहब्बत न कंदे तोखे जन्नत न मिलंदी अल्लाह वारे चयो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है खुदा जी जान जो कसम हो अंधो हो ओ जिद्दी हो समझे न पे परेशान थी हो तो के ॾिसी चवे तू मोहम्मद अच भला तू अॻियां वे तोखे जॾहिं पंहिंजो अॻवान कई त अबू जहल जो घोड़ो भी हली पियो जे दिल में मोहम्मद जी मोहब्बत ना है वो दिल बेकार जे दिल में मोहम्मद जो प्यार ना है वो जन्नत में न वेंदी जे जिंदगी में मोहम्मद जी गुलामी ना है वो जिंदगी बेकार बंदगी करनी थी तो अल्लाह जी कर ताबेदारी करनी थी गुलामी करनी थी तो मदीने जे मीर जी कर जन्नत मिल गई बाकी ये वेठो चे तो आशिक रसूल हाँ आशिक रसूल हाँ न आशिक रसूल यो ना है साईं चयो नमाज पढ़े हेंदो पढ़े कच्चो कच्चो पक्को ना है दा साईं चयो चेहरे ते दाढ़ी सजाए न तो सजाए कच्चो आ अया कच्चो इश्क अथस मां न तो चवंदा दाढ़ी कुल नबी साईं आशिक ना आहिनि पर आशिक वडो आ जंहिं पंहिंजे चेहरे ते माण्हू जा मेहणा सठा पर चेहरे ते मोहम्मद जी सुन्नत सींगारी माण्हू न लाइ छा चएसि ॾाढ़ेला मुल्लो आहे अहिड़ो ए ॾाढ़ी असांजी न आहे न असांजे बाबे जी न ॾाॾे जी आहे सोणे मोहम्मद साईं जी हा सोणे मोहम्मद खे ॾाढी 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 ठहंदी ॾाढी साईं जो सुहिणो अल्लाह क़ुरान में कसम खणी छॾियो त मां मोहम्मद जहिड़ो सुहिणो न पैदा कयो आहे न पैदा कंदुसि तॾहिं त साहब चए थो न सुहिणा वा अहसन मिनक लम तर क़त्तु आईन तो जहिड़ो सुहिणो मां न ॾिठो तो जहिड़ो सुहिणो मां न ॾिठो आहे अजमल मिनक लम तलित निसा मुंहिंजा महबूब तो जहिड़ो माउ पुटु ई न ॼणियो खुलिक़्त मुबर्रा मिन कुल सुहिणा मोहम्मद तो में कोई ऐब कोन्हे तू हर ऐब खां पाक असां जो बंदे जो अकीदो आ त अल्लाह वहदहु ला शरीक कुरान ला रैब मोहम्मद बेऐब मोहम्मद जे जिस्म ते मख न वेंदी मोहम्मद जे चादर ते मखर मख न वेंदी नबी जे बिस्तरे ते मख न वेंदी मच्छर न वेंदो नबी बेऐब मुझे मोहम्मद में कोई ऐब कोने मुझो मोहम्मद ऐबन का पाक चओ नबी अब सब पाक नबी दे गुनाह न वेंदो असां के हिदायत थियलो असां के हिदायत थियलो इब्राहिम महर वारो वधन मार वारो हिदायत थियलो त गुनाह जे वेझो न वञो पर गुनाह के हिदायत थियला त नबी जे वेझो न वञो ववजदक दाढ़ी रखंदो वने दा चो नमाज रोज़ो इन इन साईं सां मोहब्बत कर जैसा रब कई ऐ रब चयो त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम शर्त ऐसी ने महाराज न थीनो मैं जेसते मुझे मोहम्मद जी ताबेदारी न कर उथण में वेहण में सीरत में जे मुझो मोहम्मद खाए जो ये खा
जिया मुझो मोहम्मद खाए पियो इए खा दस्तरखाने दे साहब मानी तो खाए अमीरे माविया साईं बादशाह और बादशाह सियासत जो सरसवार कातिबुल वही मानी पो खाए हतमा गिरहो करीब हतमा बेन मुल्कन जा सफीर वेठा अमीरे माविया दस्तरखाने ता गिरो खणी करे वात में विधो हाँ बेचे से मानू छा चवंदा साईं बार मुल्कन जा सफीर वेठा त मुसलमान जा अमीर सिकणा गिरो किरल तो खाई साईं मानू टोकू कंदा अमीरे माविया चयो मां हिनन कुत्तन जे करे रसूलुल्लाह जी सुन्नत को न छडींदुस हिन कुत्तन जे करे मुझे साईं पान गिरो करियो तो मुझे साईं खणी करे खाधो आ अमीरे माविया मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत जिंदा कई असान के सही करी पे तो सरकार ने न खाईंदा से अम्मा असा फरमाए थी जने बार मानी वींदी ताव मोटंदा साईं थालियूं मोटंदियूं हूं भाॼीअ वारी मां सुञाणे वेंदी हुयमि त मुंहिंजे आका मुंहिंजे साईं कहिड़ी थालीअ में खाधो आ ॿियनि में थोरी थोरी भाॼी लॻल हूंदी मुंहिंजे आका वारी साईं प्लेट ॼण धोतल हूंदी साफ़ करे आंगुर सां चटींदा साफ़ तूं वञी थाली खाई वई हाँ ये चवंदा मोहम्मद जी सुन्नत चो बेशक हाँ सुन्नत उथण में वेहण में खाइण में पीअण में मस्जिद में वञ त सॼो पैर दाख़िल कर काकूस में वञ त खॿो पैर दाख़िल कर काकूस मां निकिरे त ॿाहिरि सॼो पैर दाख़िल कर मस्जिद मां निकिरे त ॿाहिरि खॿो पैर दाख़िल कर चओ हुन में वॾी फज़ीलत आहे चओ त मुहम्मद जी सुन्नत जेका आहे हिकमत खां ख़ाली कान आई जेकॾहिं तूं मस्जिद में दाख़िल थो थिए पहिरियों पैर तो मस्जिद में सॼो दाख़िल कयो ख़ुदा न ख़्वास्त इते तोखे मौत अची वई त तोखे मस्जिद जो मौत मलाइक लिखंदा जे बाहर निकरे तो खबो दाखिल कर बाहर सजो अंदर खुदा ना ख़ास मौत अची वने तभी मस्जिद जो मौत जे काकू समेत वने त खबो विजो सजो बाहर होजे अगर में खबो जे इते मौत अची वने त काकू सजो मौत न लेखबो छो त तुजो सजो पैर बाहर जो मोहम्मद जी सुन्नत में हर सुन्नत में जो फायदो है ना असा चले ना हिकड़ी सुन्नत जिंदा सा 100 शहीद जो सवाब 100 शहीद हिकड़ी सुन्नत डंदनो दे नबी साईं जी सुन्नत हां बस ये फटाका छड़न तो 100 लाना नबी साईं के न मनीदा तो मन्यो तू नबी साईं के मन्यो तू नबी साईं जी सुन्नत रखी है पटको पातो थी नमाज पढ़े तो सुन्नत नबी साईं जी सुन्नत के मुताबिक करे तो शादी बचन दोहल जा वसका सेरन जा सटका या सुन्नत के मुताबिक शादी है अल्हम्दुलिल्लाह देवबंद जो शादियों सब सुन्नत के मुताबिक होती असा कोशिश करना मायूं असांजे घर में सेरा न चवंदियूं जे लही विया त घर मां कढंदियूं मायूं निकिरो हा साईं मायुनि जी हुकूमत आहे पर मायुनि जी हुकूमत न आहे अर्रिजालु क़व्वामून अला निसा ओ मायूं मर्द हर मथा तव्हांजा क़ुरान थो चए मुड़सनि जी इज़त न कंदो जन्नत कोन मिलंदी हा मथा चओ त जन्नत में ईंदुसि मुड़स सां जहिड़ो बि कयूं जन्नत में न असा के नबी सोहणो मिलो दीन सोहणो मिलो कुरान सोहणो मिलो चो सुभान अल्लाह मां त चवा मां त दावा कई त देवबंदी सेरो न चवंदो इंशाअल्लाह अॻिते न चवंदा भला अॻिते न चवंदा अॻी ॻाल्हि वई ख़तम थी वई हाणे अॻिते कुझु ख़्यालु कंदा अथव हिम्मत हा बि नथा कनि उन्हनि जो बि भउ थो थिए घर में नमाज़ पढ़ाईंदव उहे ॻाल्हायो जंहिंजी हले पर जे ॿुधो हदीस में आ तव्हांजो डंडो टंगियो पियो जे ज़ाल खे चओ नमाज़ न पढ़ंदी आ त इन सां प्रेशर मार बि ॼणी कान्हे मथां वरी डंडो भउ खां हुजे पर हाणे मायूं नमाज़ था डंडे खां बि नथियूं हुजनि हाणे तव्हां नमाज़ पढ़ायो पैकेज रमज़ान चयो अथव न रमज़ान में पैकेज आहे न तव्हां बि घर वारनि सां पैकेज कहिड़ो चो फकीरानी नमाज पढ़ रमजान में एक नमाज भी न छड़ फकीरानी रोजा भी रख जे हिम्मत थई
बीमार ना है तो रोजा भी रख, नमाज भी पढ़, सुबह सा तुझा लट्टा भी पाक हुजन, कुरान के ज़ियारत कर, ईद ते 7000 वारो भलो वगो वठी नींदो वा भलो यो पे के जावे अला हज़ार नमाज सी वया सब पान यो वाय दो त मतो के वालियो भी सोनियो वठी दी चूड़ियों भी दते भली पैकेज कर भला मार छोड़ मार ते सुधर जो कोन बाबा या पासी हुआ फिडी पासी छा चोना डिंगी डिंगी पासी ये डिंगी से है ना के ना सिद्ध करनी कोशिश करनो तो भजी पो औरत ही फिडी पासी भजी पो मार जणी ना पैकेज समझायो कर दीन जो गालियों समझायो छो तो मर्द भी मरंदो माई भी मरंदी मर्द भी जन्नत में वींदो या माई जन्नत में वींदी या बई जहन्नम में वींदी ओ मुझो अमड़ियों जे चायो थियो असां जन्नत में वञो असांजी जन्नत में असांजी सरदार सैयद फातिमा ज़हरा हुजे मदीने जे मीर जी न्याणी आ मुझे मौला अली जी राणी हसन हुसैन जी अमड़ घर में कम पाण कंदी ही पानी पाण भरींदी ही बुहारी पाण ॾींदी ही मानी पाण पचाईंदी ही बच्चन के सुबह जो नमाज पढ़ी मुसल्ले ते हेॾा चंड में अन्न विझी पीहंदी पाण ही हसन हुसैन जे पींगे जी डोरी पांचे पैर जे अंगूठे मुबारक में बधी लोली भी दी ही एडा कुरान भी पढ़ंदी ही अन्न भी पीस जंदो हो अन्न पीसी पूरो थींदो हो जन्नत जे जवान जा सरदार हसन हुसैन निंड पूरी करे उथंदा हा अम्मा सां जे ज़बान ते 87 पारा कुरान जा पूरा थींदा हा ओ असावारी सुबह 87 पारा करे 87 पारा करे सही फरमायो बिलाल जी आमना गल विशा चादर ओ मायूं सदका दो ओ मायूं सदका दो सही नहीं फरमायो ओ मायूं सदका दो खैर कढो मायूं जहन्नम में ॾिसी अक्सरियत जहन्नम में माइन छो सही हिकड़ी माई जो सही छो असां केड़े डो में पान फरमाता में लानत विझण जी अटन कनी अब विझंदी हो न विझंदी कां अची कयो कां चंदी पौट मो लख लानत दई वरी केर थो अचे अजी तो क्या खबर पई अमर कां तो लवे ना कां को तो लवे मेहमान मानी पचाईंदे पचाईंदे हथ में तानो निकरियो न ओयो अमर अचे तो मेहमान मेहमान जी मानी निकती थी ये गलत तकी कुकुर धारे पाने आयो चोले ते कुड़मो लख लानत ये बरकत वही हाने मानो असाई जना दुआ तो करो बरकत जा से भी ना बरकत ईमान जी त कहीं भी ना घुराई त दुआ के तो मुसलमान थी मरा से दुआ के बरकत रिस्क में बरकत हेकड़े साहब साहब के अली वली कावड़ आई जेको जैसे ताबीज छा जो जा सही बरकत बरकत आई साईं जे साईं जोड़े खणो है पन्ना बना उसले वालो जेको थोड़ा जे ताबीज ले बरकत 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 भेणा ता बरकत ईमान जी दुआ घुराई दो बरकत के डंडा हानी ता भजाए छडियो सबनी एले मुझे माटन शेखन भी भजाए छडियो डंडा हानी मारन भी भजाए छडियो मंगन भी भजाए छडियो माया मानी न खा दिया भली न खाराए तो न खाराए मां मोटी नहीं सके पर डंडा हानी ता बरकत भजाई आ छो सही बरकत किया हुजे नमाज काने बरकत कानो थींदी एक बे नमाज़ी जी नहूसत 40 घरन ते पहुंदी देमो साईं देमो 40 घरन ते एक नहूसत कुरान ना है जिक्र ना है घर में कुरान पयो आ ॾियारो वठियो अम्मा न्याणी हयादार कुरान खणी कपड़ा पा करे खुदा जी ज़ा जो कसमा तू कुरान जी पढ़ल आही या नहीं कुरान खोले ज़ियारत कर तभी रहमत भी वसई त बरकत भी थई सजो नी गिला सजो नी बबे हंजू टे जो पाड़ा पट जाओ वाले हमले केड़ी थी गाल ये कदी हणी तबाह कर हिकड़न वाली मां जी आदत अड़ी थी चादरी मथे ते सजो नी सहल जा चक्कर मैं चाय पिए ता ओडो चवंदे छोकरी जो मासी अच हाड़ी अम्मा अचां थी केड़ी निपटरी हो हेड़ियूं हेड़ियूं करे चाय जो को पईंदी वरी चादरी मथे ते मोह गाल वरी बे घर में वरी मां जांदो नारा नेरा होते मां जा शाम जो मोटंदी वांदियूं भला घर में कमकार कोन अम्मा जे वांदी त तस्बीह हथ में होजे तुझे ज़बान ते अल्लाह जो जिक्र हो औरत जेडी पर्दे में ओडी इज्जत वाली जेका घर जे चौधी वारे में नमाज पढ़े थी न रब तो फरमाए मां के इन का उहा प्यारी जेका विरांडे में
वरांडे वारी कमा के उहा प्यारी है जेका कमरे में अंदर औरत पर्देदार अम्मा फातिमा ज़हरा जने वफात दी करे त अली के दी चवे अली गाल बुध परी गाल बुध के नाराज़ा त माफ क जाए माफ ओ ये सारी नाराज दे लगा अबे जो मिले खुट्टी खई जो तोसा पढ़ाई मां तोसा ने पढ़ जड़ी ये चाह अली और अम्मा फातिमा जो थोड़ी गाल दे इख्तिलाफ थी 7 भेरा अम्मा फातिमा अली जे बिस्तरे ते आई अली राजी थी अली राजी थी 7 जगह जे फातिमा महाराजी हां अम्मा फातिमा मुसल्लो खणी रब के परचे वाला अली कावड़े राजी तो हाने तू राजी थी न सजी रात नफल बड़ी सुबह जो मिठे मोहम्मद रे वही साईं डिठो अम्मा तुझो क्यों गाड़ियों तबियत सही थई साईं ने ईंदी मिठो मोहम्मद उठी भी अंदा मरहबा मरहबा या भली आई ओ मुजी अमल मुजी न्याणी भली आई साईं उठी निल ते चुमी लई चादर विछाए चंदा अम्मा इन चादर ते वे चंदी बाबा मां तुझी न्याणी है चादर छो तो विछाए दे तू त अल्लाह जो नबी आ पान फरमा अम्मा मां के अल्लाह पारत कया त फातिमा जी पारत न्याणी जी पारत असा न्याणी जो माल खाई गया या मिलके दे करे पढ़ायूं न या दाद दे करे न्याणी वेजी अच्छा मता दंद भई पिया कानो बरकत पवे काफरन नंढे हूंदे पूरियूं मुसलमानन अच्छा मथा थी विया पूरे छॾियई हर महीने जो खून की मर केदा मलाइका कुटनी ये कुटींदे जो उठ पतन ते कुट मर न ॾिस केर छॾाई न्याणे जा भी हक अदा कर ज़ाजा भी हक अदा कर मुर्स ज़ाल जा हक अदा करे ज़ाल पंहिंजे मुर्स जा हक अदा कर साईं फरमायो मूंखे पंहिंजूं बीबियूं प्यारियूं आहिनि पंहिंजूं बीबियूं साईं परायूं न हे चवंदो साईं शादी कयां हा पर कर भली 4 जायज़ आहिनि पोइ बि 3 त कंदो न्याणियूं अच्छा मथां वेठियूं आहिनि 3 शादी पाण थो करे शर्म हया नथो अचे न्याणी वेठी न्याणियुनि वारो वाइस ईंदड़ साल मौली अब्दुल जब्बार न घुराइजे अलाए काले हले केलो तो भलो वाइस कयो रोवारे पियो हाणे वरी अलाए काले छो साईं फरमा लोगो माण्हू तव्हांखे पुटनि जी मुबारक था ॾियनि मां मोहम्मद न्याणीअ जी मुबारक हा 2 न्याणियूं जाओ हिक ही पेट मां भलो पेट आहे ॿिनि जी तरबियत करे भले घर मां शादी करें भले घर मतिलबु इहो थोरो या तो पैसे वारो हुजे ऐं परे नंबर जो लोफर छो न उनखे भाउ खे न ॾींदो भाटे के न दींदो भाव न गडींदो भेण न गडींदो पैसो थियो भाव वेचारो कदा कारो इने के दिया धारिया गोलींदो धारिया जेको इन जी धी जी इज्जत भी न करे उथे वे मोचड़ा हने ए वने त न कई लठ ते मानी जस आयो थई कुत्तो पैसे जो लालची पैसन दे धी कपाई आयो थे उन्ने के दींदो दीनदार भलो मानो मोहम्मद दीनदार ही कुरान वारे के सदियो भलो कुरान वारो तो शरीफ हो जे इज्जत वारो जे गैरत हो जे गैरत वारो उनके न दी भाव न कदी दो भाव न हे छोरा भी पढ़ी ना ने स्कूल में बाहर चना सा यार या सोट न पण पण छेना मिली मावा पण मम जगह मुसा गड पण दिया कॉलेज हां भली मोचला ठोके हुआ पांजी ना पांजी ना बोलो मेरे करे इंदो वो घर में मानस बुआरी नींदी वो न नींदी चे भली माने नहीं मा छो जा नौकर है खैरपुर जे पास रे माके बुधाए पे हमरा खैरपुर मीरस जमरा शादी करे आयो वो पुट रोएस वो तो मुर्स के जिने परचा ने के चाने मां यो परचा है तू परचा जिने न परचा माके न दिए उनके सर का नाम लो मेरे ज्वारी के सर का नाम सर तू परचा है जे मां न परचा परचा तू जे मां को न परचा पूछे भला एकड़ो कम कर केड़ो जे खटेडो वेई कर हाउ हाउ चयो कम सोलो चंगो भलो पढ़ेल इंजीनियर साहब घट जेटो वे के हाउ हाउ जे जोरा चुप कर कुत्तो आ दिखाई दी ने बागा छोरा चुप वो तो ये कंदी ने भाव खणो भाव कुरान तो चवा तिजल कुर्बा हक़हु वल मिस्कीन इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान व ईताइ दिल कुर्बा तो सुभान अल्लाह अदल कयो
सोनो मानुन सा हलो ऐं पंहिंजा मिठा चारियूं गंढो मिठा चारी जॾहिं मिठा चारी रब पैदा कई मुंहिंजा मौला मूंखे छिन त रब फरमाए घबरा न मां पंहिंजे अर्श सां तोखे गंढो जेको तोखे गंढींदो मां हुनखे पंहिंजे अर्श सां गंढींदुसि रहमत सां गंढींदुसि जेको तोखे छिनंदो मां रब पंहिंजी रहमत खां छिने छॾींदोमांसि भली धिका खाए मिट गंढो ॿाहिरि अरे धारिया टे ॾींहं परे नी तॾहिं ते ईंदे सो बि जॾहिं पूनम महिल ऐं परे में ख़बर पवंदी त अधो बीमार आहे त भाव परे अची मथां वेहंदी ऐं तॾहिं ते टे ॾींहं अखियुनि मां ॻोड़ा बि भाव ॻाल्हि भाव माला करे हलियो नमाज़ पढ़ंदो रोज़ा ग़रीबनि खे रखाईंदो ओड़े पाड़े जो ख़्यालु कंदो हा ओड़े पाड़े में कहिड़ा बि हुजनि कहिड़ा बि गुनाहगार खां नफ़रत न कयो गुनाह खां नफ़रत कयो गुनाहगार खां इंसान खां नफ़रत न कयो इंसान मोती जो दाणो कदुर कयो इंसान हे जेके नमाज़ नथा पढ़नि न हिन खां मुंहुं मोड़े न वेही रहो वञो इलाज कयो अदा नमाज़ पढ़ अदा हल अरे भंगी या भंग थो पीए ख़ैर आहे हल बाबा नमाज़ हल यार चल ईअं मोतीअ जो दाणो जेकॾहिं लाल ऐं जवाहर नालीअ में किरंदो त भंगीअ खे हुनजो क़दुरु न थींदो वरी बि उनखे लाल जो क़दुरु सोनारे खे सोनारे इंसान जो क़दुरु इंसान खे थींदो गुनाह खां नफ़रत आहे पर गुनाहगार खां नफ़रत न कयो महिनत कयो हिन ॻोठ में महिनत कयो हिक ॿिए खे वधीक पाण खां सम्झो हे मूंखां वधीक ज़ात बसि वॾे में वॾी जेकॾहिं इज़त वारी ज़ात आहे त सैयद अली आहे हा बाक़ी इन अकरमकुम इंदल्लाह अतक़ाकुम अलाह त फरमाए मां वटि इज़त वारो आहे जेको मुत्तक़ी आहे भली शेख छो न हुजे माण्हू असांजा हथ चुमंदा पोइ मुंहिंजी क़ौम वारो मां तव्हांखे ॿुधायां थो ख़ुदा जो कसम आहे जॾहिं क़ुर पढ़ी ऐं वाइज़ करे लहंदो आहे माण्हू मूंखे हिते 100 चुमी ॾींदा हथनि ते चुमी ॾींदा मूंखे हिकिड़े पुछियोसीं न केरु आयो मां चयोसि मां शेख आहियां हैदरी जो मशहूरु चईं साईं भोग न कयो ॿुधायोसीं मां चयो शेख जो पुटु आहे मां आहियां शेख जे रब साईं कम वठे त जोगी बि क़ुर जा आलिम त शेख बि क़ुर जा कारी महिनत कयो पंहिंजनि बचनि खे पढ़ाए क़ुर में इज़त पढ़ाईंदो रमज़ान सां निभाईंदो एतिराम कंदो मुस्लमान खे न चइबो आहे त रमज़ान जो एतिराम कर काफ़िर खे चइबो आहे त रमज़ान जो एतिराम कर मुस्लमान न करे त मुस्लमान छो न कंदो नमाज़ पढ़ंदे त पलीतो हले मुस्लमान पलीतो त जन्नत में न वेंदो अलाह तो चए मां पलीत खे जन्नत न ॾींदुसि तंहिंजे करे कपिड़ा पाक रखो अॼु कोन सुभाणे कोन कपिड़ा बपड़ा धोराए छॾियो पहिरीं रमज़ान जो चंड ॾिसे त मस्जिद में भॻाए मस्जिदूं आबाद हिकु सजदे जे एवज़ 1500 निकियूं साईं घणियूं साईं काइम अली साहब साईं मुराद अली साहब कूड़ो ऐलानो करे त हिन प्लाट ते अचिजो सभिनी खे 2-2000 ॾींदुमि मां चवां थो वधण महिल त सॼो ॻोठी नाराज़ न थीजो हुज में थो चवां ईंदा छो न भला त 2-2000 साईं तो नंढा वॾा वठी ईंदासीं साईं हिनखे बि ॾियो ऐं अलाह जो ऐलान कर त जेको रमज़ान में ॾींहं जो सजदो ॾे या रात जो हर सजदे वध 1500 निकियूं ॾींदो ॿियो त अजुर परे आहे नफल पढ़ त फर्द जो सवाब फर्द पढ़ त 70 फर्द जो सवाब कुरान जी ज़ियारत कर त 70 ज़ियारतुनि जो सवाब कुरान जो हिकु ख़त्मो कर त 70 ख़त्मनि जो सवाब अच न पैकेज जो महीनो त हाणे अचे थो न पैकेज त रब ॾेई थो न शैतान वधजी वेंदा सुभाणे न परी न 3 वरी फ़ौज लहंदी बाजो वारी न अलाह जी फ़ौज लहंदी मलाकनि जी शैताननि खे वधंदा इब्राहिम वारा मेले छोड़ा ने भागा नमाज़ से शैतान वाला नहीं दुआ कर हां शैतान भी बद दे शैतान कंट्रो असां हां शैतान भी बद दे तो ॾिसो न शैतान भी चयो मलाइकनि खे भली मां खे बद पर हे मुखां वधीक थी आते ईंदे ई कोन शैतान खे मोचड़ानो मुंह में थुकानो सतू बदजी वे तो ही असां खे ख़राब कयो न त क़यामत जे ॾियारे वकाल शैतान लम्मा कुजिल अमर कुरान तो फरमाए क़यामत जे ॾियारे शैतान चवंदो साईं मां कुझु न कयो मां त हिननि खे चयो त टीवी हले वधी हेॾो बांग आई मां टीवी जो ॾिसंदो मान मां ज़ोरी थोरी वठी भई पाण चंड हथ गली बीह रहंदो बाबू उहो हथ गली बीह रहंदो साईं मां तव्हां अॼु मेड़ खणी आयो आहियां मोहतबाना मां अर्ज़ बाहूं तो ॿुधां रमज़ान की इज़त बाहूं तो ॿुधां रोज़ा रखो ॾाढा गुनाह
रमज़ान में भी न परचाएसिस त कॾहिं परचाए कई रमज़ान गुज़री या कावड़ियो वेठो ऐं परचण एॾो सवलो अथसि एॾो सवलो सड़ो जी दर ते चयोसि न मां तौबा कई मां किनो आहियां चओ त तोसां हिसाब बि न आहे हल छॾे ॾिना मां सॼे साल जा वञी लिख अलाह जो नालो तो हिन रमज़ान में जेके हिते वेठा हो सभु मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदो पढ़ो निमाज़ पढ़ो अदा कपिड़ा पलीत पाक कयो अदा मस्जिद में अचो मस्जिदूं आबाद हुजनि खुदा जो कसम आहे सॼी राति ॾींहुं राति रहमत वसंदी अचो न ऐं रोज़ेदार शाम जे टाइम में मलाके खणी रोज़ेदार जो सवाबु लिखंदा आहिनि सवाबु अलाह चवंदो छा था लिखो चइसि सवाबु लिखूं न साईं रहमतुल्लाह सॼो ॾींहुं बुख कढी निड़ी सुकी वियसि पेट पुठी सां लॻो साईं लिकी पाणी पिया त ज़ाल बि न ॾिसे सां अलाह चवंदो घणो लिखंदुसि चइसि हक़ त वॾो अथसि पर फरमाईंदो त तव्हां मुंहिंजो शान लिखी सघंदो लिखो चइसि तुंहिंजो शान पन्ना पूरा थी वेंदा मस ख़तम थी वेंदी कलम तुंहिंजो न खुटंदो चए पोइ हिन बदिले हिन रोज़ मुंहिंजे लाइ रखियो आहे न पोइ हिन जे सवाब जी हद ई कान्हे लिखोसि बदिलो अलाह पाण एॾी आहे इबादत आहे मोल साहिबु एॾी बात चो इंशाअल्लाह रखंदासीं अल्लाह बाक़ी वज़वा जो अधु रहियो आहे कल्ह ॿिए वारे अल्लाह असांखे रमज़ान जे रोज़ा रखण तौफ़ीक़ अता अल्लाह असांखे रमज़ान जी इज़त करण तौफ़ीक़ अल्लाह हिन इब्राहिम ॻोठ मर नालो इब्राहिम खलीलुल्लाह या अल्लाह हिन सभिनी खे पंहिंजो दोस्त बणाए नाले जी बरकत सां सभिनी खे मको मदीनो घुमाए सभिनी खे मुवाहिद बणाए तो ही सम्झ में अता फरमा या अल्लाह शिरक खां बचा बुराई बदमाशी बियाई खां बचा या अल्लाह तोखे तुंहिंजो वास्तो असां ॾाढा गुनाहगार असांखे राम कर बसि राम लछड़ी ॾाढ़ी वारा वेठा आहिनि नंढा मासूम असां तोखे अर्ज़ था कयूं असां तोखे मेड़ था कयूं माफ़ कर असांखे माफ़ असांजी कमियूं कोताहियूं अल्लाह माफ़ कर असांखे रमज़ान में इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमा असां रमज़ान जो क़दुरु कयूं अल्लाह अल्लाह सां तुंहिंजे रमज़ान बाबरकत महीने जो क़दुरु कयूं अल्लाह अल्लाह असांखे हिम्मत ॾे असां रोज़ा रखूं अल्लाह असांखे सुस्तीअ खां बचाए जे बीमारनि खे सिहत ॾे मुंहिंजा अल्लाह रमज़ान में सिहतमंद थी वञनि मूंखे बि सिहत ॾे अल्लाह मां बि शुगर जो मरीज़ आहियां हिम्मत ॾे अल्लाह सभिनी खे हिम्मत ॾे मुझे बाबे के शफा दे अल्लाह असांजो दोस्त आहे मुंहिंजो प्यारो दोस्त आहे असगर मंगी साहब वॾो मुंहिंजो आशिक़ आहे उनजो वालिद साहब बीमार आहे उनखे अटैक थी वई आहे तव्हां दुआ घुरो अल्लाह उनजे वालिद साहब खे सिहत ॾे अल्लाह असगर मंगीअ जे वालिद साहब खे सिहत ॾे अल्लाह सभु दुआ घुरो उनजी न्याणी बि काफ़ी वक़्त खां बीमार आहे अल्लाह उन न्याणीअ खे बि सिहत ॾे अल्लाह उन असांजे दोस्त जे अबे खे बि सिहत ॾे उन न्याणीअ खे बि अल्लाह जेके बि बीमार पिया शफ़ा ॾे हे तुंहिंजा बाना पंधु करे क़ुर अधरा ते वेठा अथई अल्लाह अल्लाह सभु तुंहिंजो हथ खणी बीठा अथई असां सभिनी खे माफ़ कर असांखे माफ़ कर जेकॾहिं असांखे सज़ा ॾियईं तुंहिंजी ताक़त वधी वञे त पोइ भली ॾे तुंहिंजी ताक़त वधे हे अल्लाह जे असांखे तूं माफ़ करे तुंहिंजो रहम खुटी वञे त पोइ माफ़ न कर छो खुटे तुंहिंजी शइ के खुटे बि नथो वधे बि नथो त पोइ असांखे माफ़ कर असां सभिनी खे रमज़ान में तौफ़ीक़ ॾे असां रोज़ा रखायूं असां रोज़ा खोलायूं असां ग़रीबनि मिस्किन जी ख़िदमत कयूं दीन वारनि क़ुर वारनि जी ख़िदमत कयूं आलिमनि जी इज़त कयूं आलिमनि जी ख़िदमत कयूं अल्लाह असां तुंहिंजे क़ुर जी ख़िदमत कयूं क़ुर वारनि जी ख़िदमत कयूं कंहिंजो मुहताज न बणाए ग़ैबी ख़ज़ाने मां तूं मदद फरमा हया थो अचे कहिड़े मुंहं सां तोखे चओ पर वरी बि तूं साईं आहे न असीं बुरा आहियूं तूं भलो आहे न भलनि जो कमु त भला ई कर तूं भला ई कर असां सां वरी बि असांखे मोचड़ा हणंदे तुंहिंजो महबूब ॾुखारो तुझे महबूब ॾुखारो थी तो पंहिंजे महबूब खे तूं ॾुख त न ॾींदे न हीअ उम्मत तुंहिंजे महबूब खे ॾाढी प्यारी आहे मौला हे गुनाहगार आया अथई सभु हिन सभिनी खे माफ़ कर सभिनी खे हिम्मत ॾे हिन जे बचनि खे क़ुर जो हाफ़िज़ आलिम बणा या अल्लाह मंगी साहबनि खे बि
हिम्मत रे मुझा अल्लाह जंहिं बि हिन जलसे में तावन कयो आहे जानी माली रुपयो ॾिनो आहे चांवर ॾिनो आहे जे माल में बरकतूं फरमाए उनजी बीमारी दूर फरमा उनजा कर्ज़ मर्ज़ दूर फरमा घर में बरकतूं फरमा सॼे ॻोठ जे वारनि जे मथां रहम फरमाए करम फरमाए सलात पढ़ो दुआ क़बूल अल्लाहुम्मा सल्ली अला